यकीनन हिननि जे ज़हननि में कई ख़दशा आहिनि, तहफ़ुज़ात आहिनि। साईं सां हिकिड़ो मोहबत जो रिश्तो हुयो, जी शेख ख़याल चयो। हिकिड़ो नींहुं हुयो, हिते हर कंहिंजो रायो आहे, तो नींहुं ख़याल निभायो आहे। साईं हिन सां हिकिड़ो नींहुं निभायो। हिन माण्हू खे बुनियादी हक़ ॾिना, बराबरी जा हक़ ॾिना, रोज़गार ॾिनो। हर ॻोठ, हर बस्ती, हर वाहन में तरक़ियाती कम ॾिना। यकीन मञो त मूं पंहिंजी ज़िंदगी में के शयूं ॾिठियूं, उन में हिकिड़ी शइ इहा हुई त माइग्रेशन जेको थी पए, अक्सर करे हिंदू माण्हू तां लड़ी पे विया पे। उन में उमरकोट निपुका डिवीज़न में पूरी सिंध जे नस्बत तमामु घटि माइग्रेशन थी पई। हालांकि वधि वधि हिंदू हिते रहनि था, मिनारिटी हिते रहे थी, पर माइग्रेशन घटि पई थी। उन जो सबबु हिकिड़ो हुयो त साईं अली मदान शाह उमरकोट में वेही हिकिड़ो हथु मिठो क़ासिम हुयो त हिते थरपा करणु हुयो। कंहिं बि मिसकिन सां, कंहिं बि मिनारिटी जे माण्हू सां इशू थींदो हो त साईं उन टाइम सां गॾु बीहंदो हो। ऐं